ज़िले बदीन जी यूनियन काउंसिल ॾाढा में अॼु NRSP जी तरफ़ां वर्ल्ड बैंक ऐं हुकूमत सिंध पाकिस्तान ऐं UK जी टीम जे ताउन ऐं सहकार सां ख़ैर मोहम्मद जत, ग़ुलाम मुस्तफ़ा उमराणी, मैडम ज़ाहिदा, मैडम सलमा शाह, इंजीनियर नवीद लुत्फ़ अब्बासी कच्चिन बॉन्डिन वारे प्रोग्राम जे विज़िट लाइ सिंध गवर्नमेंट पाकिस्तान ऐं वर्ल्ड बैंक ऐं UK जी टीम विज़िट कयो। यूनियन काउंसिल ॾाढा जे सोशल वर्कर जहांगीर पंवर सपोर्ट करे कामयाब थियल प्रोग्राम जे अॻवाननि खे ऑफिसरनि खे इज़त बख़्शी। ॻोठाणनि तरफ़ां तारीफ़ कई, जिन में ॻोठाणनि ग़ुलाम हुसैन मल्ला, ग़ुलाम नबी, अहमद जफ़र ऐं ॿिया ॻोठाणा ॻोठ हाजी हारून मल्ला ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हुनि भरपूर ताउन कयो ऐं संदन आयल टीम जो वेलकम कयो।